मसइल न है। छा सिंध जो मसइलो बेरोजगारी है? न, सिंध जो मसइलो बेरोजगारी न है। छा सिंध जो मसइलो बहरिया टाउन जुल्फकार आबाद जड़ा सिंध दुश्मन मंसूबा है? न, सिंध जो मसइलो यो न है। छा सिंध जो मसइलो खरबे रुपया, अरबे न, करोड़े न, लखे न, हजारे न, खरबे रुपया साल में, खरबे रुपया असांजे तालीम जी बजट है। स्कूलन में कॾहिं बदल आहिनि? छा सिंध जो मसइलो तालीम है? मां चवंदुसि न। छा सिंध जो मसइलो सिहत है? मां चवंदुसि न। उहा सिहत जिते भी खरबे रुपया साल में हीअ सिंध असेंबली पास कंदी आहे, हे फिनांस डिवीजन जारी कंदो आहे। ऐं अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, आगा खान अस्पताल कराची जी बजट ऐं लारकाने जे सरकारी अस्पतालुनि जी बजट बराबर आहे। साल में जेतिरा पैसा आगा खान ख़र्च थो करे, साल में जेतिरा पैसा आगा खान ख़र्च थो करे, ओतिरा ई पैसा सिंध हुकूमत सिर्फ लारकाने जे अस्पतालुनि ते ख़र्च थी करे। ऐं गरीबन के कुत्ते जे चक जी वैक्सीन नथे मिले। नांग जे दंद जी केनोला जो ढक्कण भी रुपए जो आहे, रुपए जो केनोला जो ढक्कण बिलावल साहब ऐं बेनज़ीर साहब ऐं भुट्टे साहब जे शहर लारकाने जे अस्पताल में भी केनोला जो ढक्कण मरीज वञी ॿाहिरां वठी थो अचे। छा सिंध जो मसइलो? मादरा चाहींदुसि, मां खे तव्हांजो तवजो खपंदो। मां 2 मिंटनि में तव्हांजी जान छॾींदुसि इंशाअल्लाह। सिर्फ़ु अव्हांजो तवजो खपे। मां तव्हांजो घुराइतो रहंदुसि। सिर्फ़ु मूंखे 2 मिंट लॻे तवजो सां ॿुधंदो। मां अव्हांजो घुराइतो रहंदुसि। छा सिंध जो मसइलो सिंध जी हेल्थ आहे ऐं उन जो फंड आहिनि? मूंखां हिकिड़े सहाफ़ी सवाल कयो, साईं सिंध सूरन में आ, सिंध जा मारूअड़ा सूरन में आहिनि, गरीबन के रोजगार नथो मिले, अछो लट्टो ऐं अटो नथो मिले, आखिर कसूरवार केरु आहे? मां चयो बाबा अछो लट्टे अटे जो नारो मांग रहा है हर इंसान, रोटी कपड़ा और मकान। मां चयो इहो नारो तव्हां सम्झो ई न आहे। ज़रदारी साहब इन नारे जी माना सम्झाई। मांग रहा है हर इंसान, रोटी कपड़ा और मकान जी माना ज़रदारी साहब सम्झाई। त बाबा रोटीअ खां मुराद आहे त तव्हांजे वात में जेको किरान जो नवालो आहे उहो बि खसींदासीं। कपिड़े खां मुराद है त सिंधियुनि जे जिस्म ते पातल कपिड़ा लाहे कफन पाराईंदासीं। मकान खां मुराद है घर खसे इन्हनि खे कब्रस्तान पुॼाईंदासीं। ऐं कब्रस्तान जो हाल इहो जो अॼु शर्म थो अचे जो अंदरूने सिंध जे कब्रस्ताननि में गटर जा पाणी बीठा आहिनि, कुत्ता ऐं कॾहिं बीठा आहिनि। यानी इन्हनि खे एतिरो हया न आहे जो पाण त सिंध जी लख एकड़ ज़मीन जुल्फकार आबाद ऐं बहरिया खे ॾियनि था, असांजे मुल्कनि खे बि सुकून सां सुम्हण नथा ॾियनि। मसइलो न हेल्थ आहे, मसइलो न एजुकेशन आहे, मसइलो न बेरोज़गारी आहे, मसइलो न जाली डोमिसाइल आहे। हा, जाली डोमिसाइल ते सिंध आवाज़ उथारियो। सिंध जे 18 लख माण्हुनि ट्वीट करे दुनिया जो टॉप 10 ॿुधाए करे इहो पैगाम ॾिनो आहे। ॼण त 18 लख ट्वीट्स हीअं चई रहिया हुआ, ॼण त 18 लख ट्वीट्स जो आवाज़ हो त हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, हीअ कूक तॾी हीर खां ओथर खां तिखी आहे। बहमन जे मुक़ामनि में सुती पचा मगर जे हीअ क़ौम उथी पई त पोइ मास्टर खां तिखी आहे। तव्हांजे 18 लख ट्वीट्स मास्टर बर्पा कयो आहे, लेकिन असल मसइलो सिंध जो छा है? सिंध जो असल मसइलो 70 सालनि खां सिंध ते मौजूद हुक्मरान सिंध जो मसइलो है।